जी नाज़रीन, कलोई लग हाकड़े दरिया जी कंधीअ ते क़ाइम कलोड़ा दौर जे क़ाइम मुक़बरनि ऐं शिकारगाहनि जी वारसी न थियण सबबि ज़बून हाल जो शिकार थी वञण लॻा। आसार क़दीम जा मुक़बरा ऐं चिस्टाली जो मिसाल ॾींदड़ ही मुक़बरा कलोड़ा बादशाह हाकड़े दरिया जे किनारे शिकार दौरान इस्तेमालु कंदा हुआ। समय वरियनि पुराणा आसार सकाफ़त खाते जी बेध्यानी सबबि पंहिंजी सूंहं विञाए में सारिजण लॻा। सिंध जी तारीख़ रखंदड़ मुक़बरा बरसातनि दौरान झुरण लॻा। ताज़ीन बरसातनि सबबि मुक़बरनि चौधारी गाह फुटी वियो। क़दीम मुक़बरा जंग जो ॾेख ॾियण लॻा। साञा मंदनि तरफ़ां मुक़बरनि जी मरमत कराए असुल हालत आणण जो मुतालबो। ख़बर मूजिबि कलोई वेझो हाकड़े दरिया जी कंधीअ ते क़ाइम सिंध जे अॻूणे हुकुमरान कलोड़नि जा मुक़बरा ऐं शिकारगाहूं सार संभाल ऐं मरमत न थियण सबबि ज़बून हाल थी विया आहिनि। खेनि चोतरफ़ झंग वकोड़े वियो आहे। 100 साल अॻु में सिंध ते कलोड़ा दौर जे हुकुमराननि हाकड़े दरिया जी कंधीअ ते शानदार शिकारगाहूं ऐं पंहिंजे सिपह सालारनि ऐं माइटनि जे क़बरनि मथां ख़ूबसूरत मुक़बरा ठाहिराया, जिन ते तमामु ख़ूबसूरत रंग बरंगी ऐं चिस्टाली थियल आहे, जेका 100 साल गुज़रण बावजूदि साॻी हालत में मौजूदु आहे। अजीब ॻाल्हि उहा आहे त 100 साल गुज़रण जे बावजूदि शिकारगाहनि ऐं मुक़बरनि मथां कयल रंग अञा ताईं किथां बि न लथो आहे। जॾहिं त मुक़बरनि ऐं शिकारगाहनि खे थोरो साफ़ कयो वञे थो त ईअं महसूसु थिए थो त जीअं उहे मुक़बरा ऐं शिकारगाहूं कुझु साल अॻु में ई ठहिया आहिनि। सिंध धरती ते 40 सालनि खां वधीक कलोड़नि हुकुमरान जी हुकुमरानी रही। उन्हनि वॾो अरसो हाकड़े दरिया जे कप ते वंगोपतन वेझो शिकारगाहूं ऐं रिहाइश जा बंगला ठाहिराया ऐं वॾो अरसो उते ई रिहाइश इख़्तियार कई। इलाइक़े जे ॼाणनि माण्हुनि अब्दुल रज़ाक दर्स, शेर खान लुंड ऐं ॿियनि ॿुधायो त गर्मी जी मौसम में कलोड़ा हुकुमरान हाकड़े जी कंधी ते रिहाइश पज़ीर थींदा हुआ। हाकड़े दरिया जे कप भरिसां वॾे केटी ॻोठ बि मौजूदु आहे, जेका उन वक़्त ते वॾो शिकारगाह हुई। उते कलोड़ा हुकुमरान पंहिंजे दोस्तनि ऐं महिमाननि सां गॾिजी शिकार कंदा हुआ, जिन ते निशान अॼु बि मौजूदु आहिनि। जॾहिं त वंगोपतन भरिसां ठीकरा चक्र जे मशहूरु ख़ूबसूरत माड़ीअ जा निशान बि मौजूदु आहिनि, जंहिंजी पुन का सार संभाल न कई वई आहे। इलाइक़े जे सियासी समाजी माण्हुनि मोहम्मद इदरीस लुंड, अब्दुल्ला दर्स, अज़ीज़ हालो, रज़ा हालो ऐं ॿियनि कलोड़ा हुकुमरान जे कुबन ऐं शिकारगाहनि जी सार संभाल कराए मरमत कराइण जी घुर कई आहे। रिपोर्ट सूफ़ी मोहम्मद हसन नोड़ियो, थर टीवी न्यूज़, कलोई।